Audio input. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला के नाले सां ही प्रोग्राम असां हाणे शुरू कयूं था। साईं मरहूम ज़फ़र अली शाह जी सचल खे विदा ॾियण लाइ ही प्रोग्राम असां रखियो आहे। प्रोग्राम शुरू थियण खां अॻु में अल्लाह ताला जे नाले सां तिलावत कलाम पाक असां हिन तक़रीब जो असां आगाज़ कंदासीं ऐं तिलावत कलाम पाक लाइ मां साईं असदुल्लाह चांडियो खे गुज़ारिश कंदुसि त तिलावत कलाम पाक लाइ स्टेज साईं असदुल्लाह فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب آمنت بالله صدق الله مولانا العظيم آغاز शुरुआत होने का बाद हाज़िर कुल कलाम जमात के सवाब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तोहफत पेशता के हदियतन तोहफतन पंतन पाक जैन यारन करबला के शहीदन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के क़ुर्बानी मुतज़्ज़त हदियतन तोहफतन सहाबाए किराम साहबियान हदियतन तोहफतन खुसूसन खुसूसन मौलिया इकराम खुसूसन साईं मरहम सैयद ज़फ़र अली शाह बादशाह आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी उम्मत मुस्लिमा उनके हदियत तोहफतन पेशता क्यों जेके कुरान पाक जी असां तिलावत कई जेके ग़ालिबन तिलावत कई जेका कुरान कई थी उन जो ख़ैर सवाब ख़ुसूस सैयद ज़फ़र अली शाह बादशाह जो हदियत तोहफतन पेशता क्यों या अल्लाह सुनर पंज बारगाह आलिया में कबूल व मंजूर फरमा सदस जा दर्जात बुलंद फरमा मुझा मौला सदस से कब्र जे मथा किरो रहा रहमत नाज़िल संदस जे कब्र के याजुल मुझा मौला सात मंज़िल आखिरत कुशा दो करी कब्र के मुझा मौला मदीने वाले सोने जी शफाअत मदीने वाले सोने जो पारो जन्नतुल फिरदौस में मदीने वाले सोने जो पारो नसीब फरमाए जाए कयामत के दिहाड़े मदीने वाले सोने सा गद उतार जाए सार बरकत कुरान करीम में कलमे शरीफ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अजमईन अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद अल्लाह पाक जे नाले सां ऐं तिलावत कलाम पाक सां असां हाणे पंहिंजी तक़रीब जो आगाज़ मरहूम साईं सैयद ज़फ़र अली शाह जी शख़्सियत खे भेटा ॾियण लाइ अॼु असां ही दोस्त ॻोठ जा दोस्त उस्ताद साहिबान गॾु थिया आहियूं साईं जी वफ़ात खे अॼु 10 साल मुकमल
7 जनवरी 2013 असांजे लाइ तमामु ॾुखो ॾींहुं हुयो। जंहिं ॾींहुं असांजो प्री प्यारो साथी असांजो दोस्त हमसफ़र असांजो प्री प्यारो हुन ॾींहुं हीअ दुनिया छॾे वियो। ऐं ही अॼु जेके असां दोस्त वेठा आहियूं उन जे करे असां गॾु थिया आहियूं। उन जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ असां दुआ घुरी अल्लाह ताला उनखे जन्नत फिरदौस में लंबी जगह ॾे। असां हाणे पंहिंजी कारवाई जो आगाज़ कंदासीं। सभ खां पहिरियां मां सभिनी आयल दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां त हिन तकलीफ़ में क़ुर्ब जा क़दम भरे ऐं हिते पहुता आहिनि। सभिनी दोस्तनि जो भाइरनि जो ॻोठ वारनि जो उस्ताद साहिबान खे मां दिलि जे गहराई सां भलीकार चवां। अवल अला अला अल्फ जो घर काजर पंहिंजे कुदरत सां काइम आहे। कॾहिं वाली माइलो राज़िक़ रब रही सो तारा यो सजदन जय हमद तेरे पाण कई जोड़ियूं जोड़ जहां साईं जी शख्सियत ते मां पंहिंजा लफ़्ज़ मां ॻाल्हाईंदुमि। साईं मरहूम सैयद ज़फ़र अली शाह 14/1968 हिन नए ॻोठ में जनम वरितो। उन पंहिंजी प्राइमरी तालीम मिडिल स्टेज जी तालीम उहा हिते कराई। ख़ुदि हुनजो क्लास फेलो आहियां जेको 6 जमात खां वठी 10 जमात घटि हुन सां पढ़िया आहियूं। असांजी क्लास फेलो जेके मिडिल में असां पढ़ंदा हुआसीं हुन में तव्हांजे हिन वक़्तु असां गॾु वेठा आहियूं गुलाम मुस्तफा सिया मुमताज़ अली पीरदादो साईं कादर बख्श लाखिया उहे हिन वक़्तु असां तकरीब में गॾु वेठा आहिनि। ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी उहे सभु दोस्त असां सां हिन वक़्तु तकरीब में गॾु आहिनि। हाणे असां महिमाननि खे मथे असां घुराईंदासीं। सदार कराए सैयद गोसली शाह खे गुज़ारिश कंदुमि त साईं जन स्टेज ते अचनि ऐं अचे मथे विया। साईं गोसली शाह। उन खां पोइ मेहमान में साईं असलम शाह जेको साईं जो नंढो भाउ हुयो उनखे गुज़ारिश कंदुमि त अचे स्टेज ते। हाणे असां मेहमान जिनके असां एज़ाज़ी करे ऐं उनखे घुराईंदासीं। उन्हनि में आउं गुज़ारिश कंदुमि गुलाम मुस्तफा सियाल खे त उहे स्टेज ते अचनि ऐं अचे असांजा एज़ाज़ी महिमान जी कुर्सी ते। गुलाम मुस्तफा सियाल। उन खां पोइ असां पंहिंजे प्यारे साथी इमदाद अली सामटो खे गुज़ारिश कंदासीं त अचे एज़ाज़ी महिमान लाइ अचे मथे स्टेज ते। उन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि साईं ज़फ़र अली शाह जो तमामु प्री प्यारो वेझो दोस्त ऐं हिन वक़्तु असांजे पुलिस स्टेशन ते SHO
असांजो मुख्तियार अहमद बालादी उनखे गुज़ारिश कंदासीं त अचे इज़त महिमान जे कुर्सी ते अचे। उनखां पोइ मां पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त फ़कीर मोहम्मद तुंहिंजे खे गुज़ारिश कंदुसि त अचे इज़त महिमान जे अचे कुर्सी ते। गुज़ारिश साईं मरहूम सैयद ज़फ़र अली शाह साईं ज़फ़र अली शाह के हिन वक़्तु वफ़ात खे 10 साल मुक़ररु थिया आहिनि। 10 साल खां पोइ बि असांजे दिलनि में ईअं समायल आहे जीअं असां सां गॾु हींअर वेठो हुजे। त हींअर साईं जो फर्ज़ंद माशाअल्लाह हींअर यूनिवर्सिटीअ में पढ़े पियो ऐं असां हिन वक़्तु उनखे गुज़ारिश कंदासीं त अचे अचणो ॾे ऐं पंहिंजे वालिद साहब जे शख़्सियत ते कुझु चंद लफ़्ज़ अचे ॻाल्हाए सैयद फरियल शाह उर्फ़ सैयद बाबर शाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ उन रब पाक जी ऐं उन जे महबूब जी जे हिन काइनात खलकी। सब खां पहिरियां तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार कंदुसि कोटवासी असांजे उस्ताद साथी जेके बि आहिनि तव्हां सभिनि खे अस्सलामु अलैकुम। ऐं दिलि जी गहराइनि सां मसूद अहमद साहब जेके असांजे वाल साहब जी यादि में महफ़िल रखी आहे उनजो तव्हां शुक्रगुज़ार आहियां। सो मुंहिंजो नालो सैयद फरियल शाह आहे जेको मुंहिंजे गादे ते लिखियलु हुयो हाणे उते रखियो वियो आहे। सो ॻाल्हि ॿिया त असांजे वाल साहब जी जेके 7 जनवरी 2023 ते 10 साल पूरा थिया। सो उनजी यादि में हीअ असां महफ़िल रखी आहे त तव्हां सभिनि खे जेकी बि उस्ताद उन्हनि सां पढ़िया गॾु ऐं जेके बि असांखे उन्हनि पढ़ायो ऐं मुंहिंजे वालिद साहब जा जेके ॿाहिरि हुया 5 हुया साईं तंहिंमां आख़िरी बि बचो आहे सैयद असलम अली शाह ऐं मां उन्हनि ते ॾाढो फ़ख़ुर महसूसु कंदो आहियां त जेके बि असांजे कोठत में जेके बि ख़िदमतूं कयूं असांजे वालिद साहब ऐं ग़रीब माण्हू त चाहे अमीर हुजे उन सभई हिकिड़ी अखि सां ॾिसंदो हुयो। सो हिनमहिल मां जेके बि लफ़्ज़ चयमि त असांखे मां पंहिंजी जॻह वटि जेके मेहरबानी साईं मेहरबानी। इहो सैयद फरियल शाह सैयद बाबर शाह हिन वक़्तु IDA सखर यूनिवर्सिटी जो साईं स्टूडेंट आहे ऐं शायदि साईं जी इहा पहिरीं स्पीच हुई कंहिं स्टेज ते ऐं हिकिड़ो सुठो कॉन्फिडेंस पैदा थियो चंद लफ़्ज़ जेका ॻाल्हाए ऐं ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे त साईं ज़फ़र अली शाह जो फर्ज़ंद वॾो माशाअल्लाह तमामु सुठी तबियत जो मालिक आहे। बहितरीन ॻाल्हाइण ॿोलाइण में तमामु कॉम्पिटिटिव सुठो जेको आहे टैलेंटेड पंहिंजी महिनत करे पियो ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदो। असां सभिनी दोस्तनि जो उन लाइ दुआऊं आहिनि त हाणे असां पंहिंजो दोस्तनि खे कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ साईं मरहूम सैयद ज़फ़र अली शाह जी शख़्सियत खे हेठां पेश करण लाइ हाणे पंहिंजे ई क्लास फेलो खे मां गुज़ारिश कंदुसि साईं कादर बख़्श लाखिया खे स्टेज ते अचनि ऐं साईं जे मान में चंद लफ़्ज़ साईं कादर बख़्श लाखिया।
माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे पोइ जी कुर्सी ते साईं वसली शाह साहब ऐं ॿिया असांजा मुअज़्ज़िज़ महिमान साहब ऐं असांजा दोस्त साथियो जेके साम्हूं वेठा हुआ अस्सलाम वालेकुम। साईं नी जेको अॼु मेड़ाको साईं मसूद अहमद मगी ऐं उनजा साथी जेके आहिनि साईं अशोक कुमार ऐं ॿिया जेके कुर्बान अली राजपूत साईं रियाज़ उन्हनि गॾिजी जेका हीअ हिकिड़ो मेड़ाको कोठायो आहे असां उन्हनि खे जस ॾियूं था त हीअ मेड़ाको जेको आहे अहिड़े माण्हू लाइ अहिड़ी शख़्सियत लाइ कोठायो जेको हिन ॻोठ लाइ हिन ॻोठ जे माण्हुनि लाइ समाजी कम करण वारो ऐं असांजो त क्लास फेलो हुयो असां जेको आहे उहो 15 साल खां साईं सां गॾु हुयासीं ऐं अलाह जी महिरबानी सां पढ़ियासीं बि यको गॾु कई वरी नौकरी बि मिली पैसागी मिली असां बि उस्ताद थियासीं साईं बि उस्ताद थियो ऐं असां गॾिजी हिकिड़े ई स्कूल में जोड़ कंदा हुआसीं। साईं तबियत जो तमामु सुठो ख़ुशि इख़लाक़ मज़ाक़ी माण्हू ऐं जेको आहे सो कंहिंसां बि फिटाइण वारो न हुयो। साईं जन जे जॾहिं असांखे वफ़ात जी ख़बर पई राति जो असांजे दिलनि मां अहिड़ी शइ उतरे पई अखियुनि मां पाणी अची वियो घोड़ा अची विया ॼण असांजो वॾो भाउ गुज़ारियो। अहिड़े नमूने सां असां साईं जन लाइ इहे दुआऊं कंदासीं अल्लाह साईं खे जन्नत फिरदौस अता करे ऐं साईं जो जेको नंढो आहे साईं पयल शाह अल्लाह साईं उनखे तौफ़ीक़ ॾींदो त साईं जे कुर्सी ते जेको आहे सो जेके साईं कमु कंदो ओड़ा कमु करे ॾेखारींदो ऐं सुठी मंज़िल ते जेको आहे सो साईं पहुचंदो। ऐं साईं सैयद असलम अली शाह साॻियो ई अॻ में असां नंढे लाइ ईंदासीं त भई उतां खां आबाद हूंदी साईं परियल शाह वॾो हूंदो त माना असां साईं सां गॾिजी ईंदासीं साईं ज़फ़र अली शाह सां त हिन उताक में माण्हू हूंदा ई हूंदा महिमान हूंदा ई हूंदा। वरी साईं ज़फ़र अली शाह आयो त उन त वरी अञा अॻ खां बि वधीक जेको आहे सो कमु करे ॾेखारियो ऐं संगत अलाए किथां किथां जी संगत माना साईं वटि ईंदी हुई साईं उन्हनि सां सुठे नमूने सां हलंदो हुयो ऐं ॻोठ वारो जेको बि ईंदो हुयो साईं वटि का बि अहिड़ी ॻाल्हि खणी ईंदो साईं ओॾी महिल ई निकिरी पवंदो हुननि कमकार में कहिड़ो बि कमु हूंदो साईं ओॾी महिल ई उन्हनि सां गॾिजी पवंदो। हाणे बि असां ईंदा आहियूं त साईं असलम शाह साईं जा फ़र्ज़ सुठा निभाए थो पियो हिन ओताक खे हलाए थो पियो हीउ ओताक आबाद आहे अल्लाह साईं कंदो त सदाईं हीअ ओताक आबाद रहंदी ऐं आख़िर मां चाई साईं जो हीउ शेर ते पंहिंजी जॻह वठंदो अॼु पिण अखड़ियूं सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बस न कनि संदी सिक पिरियनि लोक ॾिठो महिरबानी साईं महिरबानी इहो साईं कादर बख्श लाखियल जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। असां हाणे साईं जे मरहूम सैयद ज़फ़र अली शाह जे ख़ानदान जा वेझा उनखे एज़ाज़ ॾियण लाइ असां जेको आहे गुलनि जी हार पाईंदासीं। गुलनि जो हार पाइण लाइ मां गुज़ारिश कंदुसि अशोक कुमार के तो वचे साईं सैयद गौस अली शाह के हार साईं सैयद गौस अली शाह काबिल एहतराम उनका पोइ गुजारिश कुर्बान अली राजपूत के सैयद असलम शाह के
गुलन जोहार कुर्बान अली राजपूत उनका पोइ एजाज ॾियण लाइ साईं मरहूम सैयद ज़फर अली शाह जे पुट सैयद बाबर शाह खे हार पाइण लाइ मां गुज़ारिश कंदुमि अब्दुल हकीम पीरदादो खे त उहो चए साईं बाबर शाह खे हार गुलाम जोहार अब्दुल हकीम पीरदादो सैयद फरीद शाह उर्फ सैयद बाबर शाह उनका पोइ आउं गुज़ारिश कंदुमि रियाज़ अली ख़ास अली खे त अचे साईं वहीद शाह खे गुलन जोहार मामो रियाज़ अली ख़ास खे